थरकोल ब्लॉक 5 मनसूबो कबाड़खानो बणियल मशीनरी ऐं गाॾियूं सड़ी तबाह सामान चोरी। थरकोल ब्लॉक 5 ते 2009 में 10 अरब खां वधीक लाॻत सां नाले वारे साइंसदान डॉक्टर समर मुबारक पारां अंडरग्राउंड गैसिफिकेशन ज़रिए गैस पैदा करण लाइ यूसी जे मनसूबे ते कमु शुरू कयो हो, जंहिंखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अरबे रुपया जारी थिया। मनसूबे ते सवें मुलाज़िम कमु कंदा हुआ। साल 2018 में हिन मनसूबे खे ओचितो बंदि कयो वियो। ज़रियनि मूजिबि त मनसूबो कामयाबी बदिरां नाकाम थियणु शुरू थी वियो आहे, जेको मुसलसल 7 सालनि खां कबाड़खाने में तब्दील थी वियो आहे। 7 सालनि खां प्रोजेक्ट बंदि थियण बैदि वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतुनि ध्यानु नाहे ॾिनो। ॼाणायल मनसूबो सिंध कोल अथॉरिटी जे हवाले करे छॾे ॾिनो आहे, जेको लावासी जी सूरत में बदपैल हुजण करे लाॻापियल अरबे रुपयनि जी हैवी मशीनरी, गाॾियूं, ऑफिसूं, पावर प्लांट, हैवी जनरेटरनि समेत सभु कुझु सड़ी तबाह थी रहियो आहे। सिंध कोल अथॉरिटी जे असिस्टेंट डायरेक्टर मोहम्मद तारिक ॿुधायो त यूसी जो मनसूबो 2018 खां बंदि पयल आहे। उते पुलिस समेत निजी कंपनी जा सिक्योरिटी एहलकार मुक़रर कयल आहिनि। 7 सालनि खां ही प्रोजेक्ट बंदि पयल हुजण करे हैवी मशीनरी समेत गाॾियुनि ऐं ऑफिसूं सड़ी तबाह थी रहियूं आहिनि। हुकूमत खे घुर्जे त हिन खे महफ़ूज़ करे इस्तेमाल लाइक़ बणायो वञे। मशीनरी समेत गाॾियूं इस्तेमाल हेठि आणे सघजनि थियूं। अरबे रुपयनि जो सामान सड़ण खां बचाइण लाइ हुकूमत खे को वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची